من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فلا تعضلوهن أن ينكحن أزواجهن إذا تراضوا بينهم بالمعروف، ذلك يوعظ به من كان منكم يؤمن بالله واليوم الآخر، ذلكم أزكى لكم وأطهر، والله يعلم وأنتم لا تعلمون. والوالدات يرضعن أولادهن حولين كاملين لمن أراد أن يتم الرضاعة، وعلى المولود له رزقهن وكسوتهن بالمعروف، لا تكلف نفس إلا وسعها، لا تضار والدة بولدها ولا مولود له بولده، وعلى الوارث مثل ذلك، فإن أرادا فصالا عن تراض منهما وتشاور فلا جناح عليهما. وإن أردتم أن تسترضعوا أولادكم فلا جناح عليكم إذا سلمتم ما آتيتم بالمعروف، واتقوا الله واعلموا أن الله بما تعملون بصير. والذين يتوفون منكم ويذرون أزواجا يتربصن بأنفسهن 4 أشهر وعشرا، فإذا بلغن أجلهن فلا جناح عليكم فيما فعل في أنفسهن بالمعروف، والله بما تعملون خبير. ولا جناح عليكم فيما عرضتم به من خطبة النساء أو أكننتم في أنفسكم، علم الله أنكم ستذكرونهن ولكن لا تواعدوهن سرا إلا أن تقولوا قولا معروفا. ولا تعزموا عقدة النكاح حتى يبلغ الكتاب أجله، واعلموا أن الله يعلم ما في أنفسكم فاحذروه، واعلموا أن الله غفور حليم. صدق الله العظيم. जॾहिं तलाक ॾियो था तव्हां औरतुनि खे, पोइ पहुचनि पंहिंजे वक़्तनि खे, पोइ न रोकियो तव्हां इन्हनि खे निकाह करण खां पंहिंजे मुड़सनि सां जॾहिं राज़ी थियनि हिक ॿिए जे विच में चङे तरीक़े सां। इहो वाइज़ कयो थो वञे इन जे ज़रिए सां उन माण्हू खे जेको तव्हां मां ईमान आणे थो अल्लाह ते ऐं आख़िरत ते, इहो वधीक पाक आहे ऐं वधीक तहारत वारो आहे, पाकीज़ा आहे तव्हां जे लाइ। अल्लाह ॼाणे थो ऐं हालांकि तव्हां नथा ॼाणो। ऐं माइरूं थञ प्यारींदियूं पंहिंजे औलाद खे 2 साल पूरा उन माण्हू जे लाइ जो इरादो कई रिज़ाअत जे पूरे करण जो, ऐं जंहिंजे लाइ औलाद पैदा थी आहे यानी पीउ जे लाइ, इन्हनि माइरनि जो रिस्क माना ख़र्च पखो ऐं इन्हनि जा लटा कपिड़ा सुठे तरीक़े सां जाइज़ तरीक़े सां, ऐं न तकलीफ़ ॾिनो वेंदो को बि नफ़्स मगर पंहिंजे वस आधार, ऐं न तकलीफ़ ॾिनी वेंदी माउ पंहिंजे ॿारनि जे सबबा, न कि पीउ पंहिंजे औलाद जे सबबा। ऐं वारिस ते आहे मिसाल इन जे, पोइ जेकॾहिं इरादो कनि ॿई ॼणा छॾाइण जो, जुदाई जो, रज़ामंदे सां पंहिंजे दरमियान ऐं मशवरे सां, पोइ नाहे गुनाह इन्हनि ॿिन्ही ते। ऐं जेकॾहिं इरादो कयो तव्हां थञ प्यारण जो पंहिंजे औलाद खे, पोइ नाहे गुनाह तव्हां ते जॾहिं हवाले कयो तव्हां
उहो जेको ॾिनो तव्हां सुठे नमूने सां डिॼो अल्लाह ताला खां ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला उन्हनि शयुनि सां जो अमल कयो था तव्हां ॾिसंदड़ आहे। ऐं जेकी माण्हू वफ़ात कराया था वञनि तव्हां खां ऐं छॾनि था घरवारियूं, पोइ इंतज़ारु कराईंदियूं पंहिंजे पाण खे 4 महीना ऐं 10 ॾींहं। पोइ जॾहिं पूरो थिए वक़्तु इन्हनि जो, पोइ नाहे गुनाह तव्हां ते उन में जो कयूं पंहिंजे नफ़्सनि में सुहिणे नमूने सां, चङाईअ सां, जाइज़ तरीक़े सां, ऐं अल्लाह ताला उन शइ सां जो अमल कयो था तव्हां ख़बर रखंदड़ आहे। नाहे गुनाह तव्हां ते उन शइ में जो पेश कयो तव्हां इन्हीअ सां औरतुनि जे संग छिकाइण खां, या लिकायो तव्हां पंहिंजे दिलनि में, पंहिंजे नफ़्सनि में, ॼातो आहे अल्लाह ताला त बेशक तव्हां अन क़रीब यादि ॾियारींदो तव्हां इन्हनि खे, पर न वाइदा वठो तव्हां इन्हनि खां मख़फ़ी तौर सां, मगर चओ तव्हां कौल सुहिणे खे, ॻाल्हि सुहिणी खे, चङी खे, ऐं न पको इरादो वठो निकाह जे ॻंढ ते एतिरे ताईं जो पहुचे किताब पंहिंजे वक़्तु मुक़ररु खे। ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला ॼाणे थो हर उन शइ खे जेका तव्हांजे दिलनि में आहे, तव्हांजे नफ़्सनि में आहे। फ़हज़रू, पोइ डिॼो तव्हां इन्हीअ खां, ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ बुरदबार आहे। सूरतुल बक़रा उन जो 30हों रुकू आयत नंबर 231 खां आयत नंबर 235 ताईं। ॿियो सिपारो सयक़ूल आहे। मुकम्मल तिलावत ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मुख़्तसर मारिफ़ुल क़ुरान मौलाना मोहम्मद इदरीस कांधलवी रहमतुल्लाह अलैह जे तफ़सीर जे मुताले मां पेश ख़िदमत आहे। पहिरें नंबर ते जेके मसाइल अल्लाह ताला बयानु फ़रमाया आहिनि, उहो मसइलो आहे तलाक़ ऐं इद्दत जो। जॾहिं औरतुनि खे तलाक़ ॾिजे थी ऐं उन्हनि जी इद्दत पूरी थी वञे ऐं उहे पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशीअ सां पंहिंजो रिश्तो करणु थियूं चाहिनि, या पंहिंजे पहिरें मुड़ुस ॾे या कंहिं ॿी जॻह ते निकाह करणु चाहिनि थियूं, त तव्हां उन्हनि खे पहिरें मुड़ुस ॾे ॿीहर निकाह करण खां या शादी करण खां न रोकियो। शरीयत जे मुताबिक़ उन्हनि खे इजाज़त ॾियो त निकाह कनि पंहिंजे रज़ा ऐं ख़ुशीअ सां। अलबत्ता जेकॾहिं औरत ग़ैर कुफ़ो में निकाह करणु लॻे या इद्दत जे अंदरि कंहिं सां निकाह करे थी, त पोइ मिटनि माइटनि खे, रिश्तेदारनि खे अहिड़े निकाह खां रोकण जो हक़ हासिल आहे। इद्दत जे दौरान तलाक़ जी इद्दत 3 माहवारियूं आहिनि। 1.5 महीने खां पोइ, 2 महीननि खां पोइ औरत चए थी मां शादी कयां, निकाह कयां, त हाणे उनजे मिटनि माइटनि खे या ग़ैर कुफ़ो में शादी करे थी। कुफ़ो चइबो आहे मुमासिलत, बराबरी। पोइ आहे बराबरी ज़ात पात में, धंधनि में, हैसियत में, इन्हनि सभु शइ में थींदी आहे। जेकॾहिं ग़ैर कुफ़ो में करे थी त पोइ उनखे माइट रोके सघनि था। ऐं इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त नबी सईं जो सहाबी हज़रत माक़ल बिन यसार रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में नाज़िल थई। माक़ल रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे भेण हिकिड़े माण्हू खे ॾिनी हुई। कुझु ॾींहंनि खां पोइ न माण्हू उन जे भेण खे तलाक़ ॾिनो ऐं इद्दत गुज़री वई। पोइ उन माण्हू पैगाम ॾिनो, माक़ल खे चई त मूंखे पंहिंजे भेण निकाह कराए ॾियो। हज़रत माक़ल उनखे जवाबु ॾिनो त असां तोखे पंहिंजी भेण निकाह करे ॾिनीसीं, तुंहिंजो घर आबाद कयोसीं, पर तूं उनखे तलाक़ ॾिनी। हाणे वरी ॿीहर तूं जेको आहे शादी जे लाइ मुतालबो थो करें। अल्लाह जो कसम आहे, उहो हाणे तुंहिंजे घर में हरगिज़ न ईंदी। ऐं हज़रत माक़ल फरमाइनि था त उहो माण्हू ख़राबु न हुयो ऐं मुंहिंजी भेण बि उन वटि वञणु चाहे पई।
पोइ हज़रत माकल जॾहिं चयो त हाणे इन वटि ॿीहर न वेंदी ऐं कसम खईं, पोइ अलाह ताला इहे आयतूं नाज़िल फरमायूं जेकॾहिं वञण थी चाहे तव्हां उन्हनि खे न रोकियो। पोइ अलाह ताला इहे आयतूं नाज़िल फरमायूं जेकॾहिं इहे निकाह कनि था पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां ऐं तव्हांखे ईमान आहे अलाह ते ऐं आख़िरत ते, त हाणे भली इजाज़त ॾेई छॾियो भली निकाह कनि। थी वेंदो आहे ज़िंदगी में निकाह टुटी पियो, वरी हाणे उहे निकाह करणु चाहिनि था पंहिंजे रज़ा ख़ुशी सां। पोइ अलाह ताला फरमायो इहो तव्हांजे लाइ अज़का लकुम भलो आहे ऐं अतहर सुठो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे रग़बत जे बावजूदि निकाह खां रोकींदो त शैतान ॿिन्ही जे दिलनि में तरह तरह जा विसवसा विझंदो ऐं मुआशिरे में बिगाड़ पैदा थींदो, नाजाइज़ ताल्लुकात पैदा थी पवंदा, मुआशिरे में ख़राबियूं पैदा थींदियूं। अलाह ताला फरमाए पाकाई ऐं तहारत इन्ही में आहे जो निकाह करे शादी कराए छॾियो रिश्ते जे जेकॾहिं बाहमी रज़ामंदे सां थी था वञनि। एसिताणी हिकिड़ो मसइलो पूरो थियो। ऐं ॿी आयत में वल वालिदात युरदिअन औलादहुन्न हौलैन कामिलैन लिमन अराद अन युतिम्म रज़ाअ, रज़ाअत जो मसइलो आहे त ॿारनि खे थञ प्यारणु उहो कंहिंजी ज़िम्मेदारी आहे। ॿारनि जी थञ जी मुदत केतिरी आहे? 2 साल थञ जी मुदत आहे। उनखे ॿार जी माउ थञ प्यारींदी ऐं उन दौरान जेको ख़र्च थींदो उहो सॼे जो सॼो मुड़ुस खे ॾियणो आहे ऐं उन औरत जो बि जेको ख़र्च थींदो उहो बि मुड़ुस खे ॾियणो आहे। माना इहा भली तलाक थी वञे, साल तौर ते ॿार पैदा थियो आहे ऐं औरत खे तलाक अची वई आहे, त हाणे ॿार जे थञ प्यारणु या उन जी दवा दरमल आहे, उन जी खाध खुराक आहे, फीडिंग आहे, इहा कंहिंजे ज़िम्मेवारी आहे। मुड़ुस त चवंदो त मां तलाक ॾेई छॾी आहे, मुंहिंजी जान छुटी न, जेसिताणी ॿार इहो उन जो खाध खुराक इहा मुड़ुस जे ज़िम्मे आहे। ऐं असांजे मुआशिरे में ईअं त तलाक ॾेई जान था छॾाए छॾनि। वीचारी औरत हाणे पाण छा करे, पंहिंजो पाण संभाले, ॿार संभाले, उन जो ख़र्च जो इंतज़ाम करे, पंहिंजे ख़र्च जो इंतज़ाम करे, इहो मुड़ुस ते आहे। माना ॿार जे पीउ ते आहे, औरत जे नी मुड़ुस ते आहे त उन जे ख़र्च जो इंतज़ाम करे, ॿार जो बि ऐं उन थञ प्यारण वारी माउ जो बि। जेकॾहिं पंहिंजी रज़ा ऐं ख़ुर्शी सां इहे का ॿी औरत खे थञ प्यारण जे लाइ मुक़ररु कनि था त बि ख़र्च इन पीउ खे भरिणो आहे। ॿी का औरत खे मुक़ररु कनि था त बि ख़र्च उन खे भरिणो आहे। पर जेकॾहिं मुड़ुस न आहे त पोइ मुड़ुस वारे पासे जा जेके इन ॿार जा वारिस आहिनि त उहे इन जो ख़र्च भरींदा ऐं ख़र्च ॾींदा। असां वटि ईअं थींदो आहे, ॿार नंढा हूंदा आहिनि, ख़र्च ॾियण जे लाइ माण्हू तयारु कोन हूंदा आहिनि, वॾा थींदा आहिनि, पोइ दावा दायर कंदा आहिनि साईं मुंहिंजी औलाद आहे मूंखे मिले। हाणे जॾहिं ख़र्च हुयो उन्हनि जो त उते ओॾी महिल कोई कोन उन्हनि जो वारिस पियो थिए। ईअं वीचारियूं मुआशिरे में औरतुनि सां वॾो ज़ुल्म आहे। अलाह ताला इहे अहकाम बयानु फरमाया आहिनि। मुदत रज़ाअत 2 साल आहे, त माना रज़ाअत जेका साबित थींदी आहे 2 सालनि में थींदी आहे। रज़ाअत सां काफ़ी अहकाम तालुक़ु रखनि था, निकाह जा वग़ैरह जा, तलाक जा अहकामनि सां तालुक़ु रखनि था, तंहिंजे करे मुदत रज़ाअत 2 साल आहे। उन्हनि खां पोइ अलाह ताला 3 आयत में इहो हुकुम बयानु फरमायो त जिन औरतुनि जा मुड़ुस फ़ौत था थी वञनि उहे 4 महीना 10 ॾींहं उन्हनि जी इद्दत आहे। हाणे 4 महीना 10 ॾींहं इद्दत इस्लामी महीने सां उन्हनि जी ॻणबी। जेकॾहिं उन्हनि जी विच तारीख़ूं आहिनि, इस्लामी महीने जो विच तारीख़ूं आहिनि, पोइ हर महीने खे 30 ॾींहं ॻणे करे 4 महीना ऐं 10 ॾींहं पोइ मिलाइबा। जेकॾहिं 1 तारीख़ आहे पोइ 1 तारीख़ खां ॻणिबो, पोइ भली 29 महीनो थिए या 30 महीनो थिए। इस्लामी महीनो 30 थींदो आहे, 31 न थींदो, अंग्रेज़ी में ईअं थींदो आहे। पोइ इहे 4 महीना 10 ॾींहं पंहिंजी कंदियूं। पोइ जॾहिं इन्हनि जी इद्दत गुज़री थी वञे पोइ हाणे इहे दस्तूर जे मुताबिक़ हार सिंगार करे सघनि थियूं। बाक़ी इद्दत जे दौरान हार सिंगार जी मुमानियत आहे त हार सिंगार भला लटा या जेको आहे इहे कोन कंदियूं।
सफ़ा ईअं बि न आहे त किना मेरा सॼो महीनो वॻो ई न मटाए, सॼो महीनो जेको आहे ईअं मथे में बीमारी थी वञे, जूं थी वञे, धपु, ईअं बि न आहे। किन मुआशरनि में ईअं आहे, वरी किन मुआशरनि में वरी इद्दत जे दौरान हार सिंगार साॻी ब्यूटी पार्लर लॻी पई हूंदी आहे। अहकाम आहिनि शरीयत जा, त माना दस्तूर जे मुताबिक़ जेका हार सिंगार थींदो हो उहो इद्दत जे दौरान न थींदो। पोइ जॾहिं वरी थी वञे त पोइ उनखे हाणे इजाज़त आहे, पोइ अल्लाह ताला फरमाए करे सघंदा। उन खां बाद में इन्हीअ ई जा औरत जो मुड़ुसु फ़ौत थो थी वञे, पोइ अल्लाह ताला फरमायो त जेसि ताणी इद्दत में आहे उन जे संग न छिकायो, उन पैगाम न मोकिलियो त मां तोसां शादी करणु थो चाहियां, या रिश्ता न खणी वञो। ऐं उहा जेकॾहिं बिलफर्ज़ ईअं करे थी त पोइ माण्हू छा इल्ज़ाम लॻाईंदा त हे मुड़ुस जे मरण में ख़ुशि हुई। तंहिंजे करे अल्लाह ताला हर माण्हू जी इज़त ऐं उन जे एहतराम नफ़्स ऐं इल्ज़ामबाज़ी खां उनखे बचाए। जेकॾहिं इहा औरत चए ठीकु आहे मूंखे क़बूल आहे, त माण्हू इल्ज़ाम लॻाईंदा। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए जेसि ताणी इद्दत में आहे त उनखे पैगाम निकाह न ॾियो, उन जो संग न छिकायो। अल्लाह साईं खे ख़बर आहे त तव्हां इन्हनि खे अनक़रीब मोकिलींदो, पर इन्हनि खां लिकी करे वाइदा न वठो, इन्हनि सां वाइदा वठो, इन्हनि खे पैगाम मोकिलियो। बाक़ी जेको आहे पक्का इन्हनि खां वाइदा, निकाह जी ॻाल्हि ॿोल तइ न कयुनि। जॾहिं इद्दत गुज़री वञे पोइ भली रिश्तो माण्हू मोकिले सघे थो, पोइ संग छिके सघे थो। अल्लाह ताला फरमाए त तव्हांजे दिलनि में जेका शइ आहे मुंहिंजे इल्म में आहे, फ़हदरू, मुंहिंजो ख़ौफ़ रखंदा कयो। तंहिंजे करे माण्हू ॼाणनि न ॼाणनि, मां तव्हांजे हर दिलि जी ॻाल्हि खे ॼाणा थो। ऐं इहा ॻाल्हि यकीन सां ॼाणो त अल्लाह ताला बख़्शींदड़ बुरदबार आहे, फ़ौरन कंहिं ॿी शइ ते पकड़ न कंदो आहे। इन खां बाद में ईंदड़ रुकू में बि इंशा अल्लाह ताला कुझु तलाक जा मसइला आहिनि, जिन औरतुनि खे निकाह खां पोइ रुख़सती खां पहिरियों तलाक अची थी वञे, उन्हनि जा अहकाम छा आहिनि। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे रुकू में इहे मसइला आहिनि, इंशा अल्लाह ताला पढ़ंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतु व फिल आखिरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहिल बैति अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।